अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे ऐं सुबुह जा 11 थिया आहिनि ऐं मां मथे आई आहियां पहिरियों हिननि पंहिंजे प्लांट्स जी सार संभाल हलाइण जे लाइ। ऐं माशाल्लाह माशाल्लाह हीउ ॾिसो लाइट ग्रीन कलर जा पन तव्हांखे नज़र ईंदा जेके नवां था फुटनि हिन में। ऐं हीअ बि सॼी साई थी वई आहे। हीअ मां तव्हांखे एतिरनि ॾींहंनि खां ॾेखारींदी हुअमि रोज़ु सॼी वल भरिजी वई आहे। हिन में ही एक्स्ट्रा निकिरी आया आहिनि त यकीननि मिटीअ में कुझु न कुझु शामिलु हूंदो। ऐं हिन जा गुल ॾिसो माशाल्लाह, हिननि खे मूंखे ॿधणो पवंदो हिक ॿिए खां अलॻि करे। बहितरीनु माशाल्लाह ज़बरदस्त। ऐं हिते बि हिन में गुल केॾा निकिरी आया आहिनि। ऐं हिन पासे जेका हीअ हेठि थी लड़के उन में बि इलाही सारा गुल निकिरी आया आहिनि। सो मां ॾाढी ख़ुशि थी थियां हिननि खे ॾिसी। अलाह जी कुदरत आहे। सो हाणे हेठि हलूं था। मां हेठि अची वई आहियां। पहिरियों त तारीख़ खे पेंट ॾेई वियो आहे, हिन जो हुक छिजी पियो आहे। हुक हिनखे हणंदमि, उनखां पोइ पंहिंजे हिन सूट जी कटिंग कंदमि ऐं पोइ ॾिसां केतिरो सिबी थी सघां त उनखां पोइ तव्हां सां शेयर कयां थी। 1:30 थियो आहे ऐं नमाज़ पढ़ी वरितमि 1 बजे। जीअं अज़ान आई थी नमाज़ पढ़ी, उनखां पहिरियों इहा शलवार सिबी आहे, शर्ट अधु सिबी आहे। ऐं वञूं था ॿाहिरि कम सां त मोटी अचे पोइ मां तव्हां सां शेयर कंदमि। ऐं शर्ट तॾहिं शेयर कंदमि जॾहिं इहा कंप्लीट थींदी। सो ॿाहिरां कमु करे अचूं त वरी मां सिलाई कंटिन्यू कंदमि इंशाअल्लाह। असां वञूं था शॉपिंग करणु। मूंखे हिननि कपिड़नि जो रओ खपे समामा शॉपिंग सेंटर ते। उते त अंदरि अलाए मां भरे सघां वीडियो या न ठाहे सघां, कुझु रश हूंदी आहे, ॾाढी ख़राबु थो लॻे ऐं मुहतात बि रहणो पवंदो आहे यकीननि असांखे। साइड पे कहीं रोक दें। फ़र्क़ु आहे। मां आई आहियां हिते कपिड़ो वठणु पंहिंजे हिन सूट सां मैचिंग जेको आहे रओ। त हिते इलाही सारा कलर्स आहिनि, इलाही वैरायटी आहे। ऐं मतिलबु कलर्स ॾिसी दिलि ख़ुशि थी वञे माण्हू जी। सो यादि थी करे छॾे। आपका अपना कोई कार्ड है दुकान का? होता तो मुझे याद रहता ना फिर नाम, क्योंकि ज़रूरत पड़ती रहती है। तो फिर क्या नाम है? हरमैन। अच्छा। असां वापसि अची वियासीं ऐं कल्ह हलीम पचायो त उहो अञा ताईं कुझु बचियलु पियो हो, उहो मां गरम थी कयां। ऐं नान रस्ते मां वरितासीं, लीमा ख़तमु थी विया, उहे बि वठी आयासीं। बाक़ी जेको आहे ॿिया लवाज़मात उहे सभु पिया आहिनि फ्रिज में, जीअं त धाणा ऐं बसर तरियल सभु फ्रिज में पिया आहिनि कल्ह जा बचियल। उहे इस्तेमालु कंदासीं। सुहाणे माए सुराण कंदासीं लंच। शॉपिंग सफ़ा थोरी कई आहे, तव्हांखे ॾेखारियां थी। सो मां वरितो ही रओ इन सूट जे लाइ। थोरो डार्कर आहे हिन खां, पर न पियो मिले उन खां बहितर आहे त काफ़ी सुठो मिली वियो आहे।
ऐं उनखां अलावा हे ब्लैक कलर जा एम्ब्रॉयडरी जा धागा वरिता उन वारा सुराण खे पंहिंजे कंहिं प्रोजेक्ट लाइ खपनि पिया हिन सां मैचिंग ही रील वरितो हिनजी ओटी वराइण मूंखे कमु ईंदो। सो हाणे लंच कंदासीं रेस्ट कंदासीं पोइ अॻियां अलाए छा कंदासीं उहो पोइ ॾिसंदासीं। मां अची वई आहियां सिलाई मशीन जे तरफ़ ऐं 3 पेरी जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हाणे मां वरी पंहिंजी शर्ट खे कंप्लीट कंदमि पहिरियों ऐं पोइ जेको आहे वरी रो स्टार्ट कंदमि। रे ते बि मूंखे डिज़ाइनिंग करणी आहे, इहो थोरो सस्पेंस आहे। जॾहिं सॼो सूट कंप्लीट थी वेंदो पोइ मां तव्हां सां शेयर कंदमि इनशाअल्लाह। तारिक जी पेंट खे हुक बि हणी छॾियो ऐं मुंहिंजो सूट कंप्लीट थी वियो। सूट कबट में हली वियो, उहो तेसिताईं न ॾेखारींदमि जेसिताईं मां हुनजो रओ बि सिबी वठां। सो हिन महिल हाणे सांझी जी अज़ान अचण वारी आहे। हलूं था किचन में। हिते मां मच्छी जो हिकिड़ो पीस कढी रखियो आहे जेको मां ख़ासि तौर ते पंहिंजे लाइ पचाईंदमि। हिकिड़ो ई पीस कढियो आहे छो त जहिड़े तरह जी मच्छी मां पचाइण थी चाहियां घर में उहो ॿियो कोई बि न खाईंदो, तंहिंजे करे मां सिर्फ़ु पंहिंजे लाइ थी पचायां ऐं इन जी मां वीडियो बि ठाहींदमि। सो हाणे सांझी जी निमाज़ जो टाइम थी वियो आहे त हलूं था निमाज़ ते। सांझी निमाज़ पढ़ी वरिती ऐं थोरी तव्हां सां गपशप करे पोइ वरी वेंदमि पंहिंजे लाइ मच्छी पचाईंदमि स्पेशली, बाक़ी सभिनीनि जे लाइ कुझु अलॻि। सो इहा मच्छी मां खाधी पंहिंजे भाउ जे घर। मुंहिंजी भाॼाई आहे अकीला सां मुखातिबु आहियां। अकीला मां तुंहिंजी रेसिपी ठाहींदमि अॼु। सो हक़ीक़त आहे त इहे मसाले वारी मच्छी सभु ॿार न खाईंदा, उहे ईअं सिंपल फ्राइड फिश ते हिरियल आहिनि। उहा बि मुंहिंजी थोरी स्पेशल ई हूंदी आहे, पर तंहिंजे करे मूंखे दिलि पई चए मां खावां त मां पंहिंजे लाइ उहो ठाहींदमि मच्छी। वीडियो बि ठाहींदमि त जीअं तरकीब ॿियनि सां शेयर कयां। सॼो ॾींहुं तव्हांजे साम्हूं आहे हिसाबु किताबु ॾींहं जो जेको बि रहियो ऐं सिलाई में काफ़ी टाइम लॻी वियो। इन लाइ शेयर करण लाइ घटि आहे। ज़ाहिर आहे अगरि कलाक सवा कलाक में सूट सिबजे थो त उहो सवा कलाक त शेयर नथो करे सघिजे, ठीकु आहे न। सो उन में मूंखे घणो टाइम लॻो। सूट सिबजी वियो, रओ अॼु वठी आयमि ऐं उन ते बि थोरो कमु करिणो आहे, उन में बि थोरो टाइम लॻंदो। मां चाहियां थी सूट कंप्लीट थिए त पोइ तव्हां सां शेयर कयां। ऐं शर्ट त ॾाढी सुठी पई लॻे, पाए ॾिठमि त ॾाढो मज़ो आयो। ऐं पहिरियों बि मां ठाहे चुकी आहियां अहिड़ो हिकिड़ो सूट, पर उहो कोई 17-18-16 साल ईअं थिया हूंदा, इलाही पहिरियों। त मूंखे ख़्यालु आयो त हाणे बि ईअं ठाहे सघिजे थो वरी बि। सो महिनत लॻी इलाही, पर इनशाला जॾहिं मां तव्हां सां शेयर कंदमि तव्हां बि एप्रिशिएट कंदव, छो त मूंखे वणंदा आहिनि अहिड़े टाइप जा कम जहिड़ो मां हिन ते कमु कयां थी पई। बाक़ी सभु आम ॾींहुं आम ॻाल्हियूं अल्हम्दुलिल्लाह अलाह से क़बूल करे। सॼे ॾींहं में निमाज़ बि पढ़िजे थी, रधो पको आहे, खाधो खाइजे थो। अॼु प्लांट्स खे अॼु बि पाणी न ॾिनो आहे, कल्ह बि न ॾिनो हो, छो त अॼु वरी मां घणो टाइम पंहिंजी सिलाई खे ॾिनो। ॿाहिरां बि थी आयासीं, वॾो ज़ब्त कयमि पाण ते। न त दुकान ते जेके कपिड़नि जा रंग हुया न, उहो त दिलि पई चए हर कलर मां हिकिड़ो सूट त वठां ऐं पोइ सभिनी ते अचे डिफरेंट कमु कयां। पर इहो सिर्फ़ु हिकिड़ो हिर्सु हुजे हा, लालच हुजे हा, पुॼी बि कोन सघां हा, एॾो करे बि कोन सघां, एॾनि जी ज़रूरत बि कोन्हे हक़ीक़त में। तंहिंजे करे पंहिंजी हद में रहिजे त बहितर आहे। सो हद में रही मोटी आयमि। रहो त बहरहाल मूंखे वठिणो हो लाज़मी। सो इहे हाल अहिवाल आहिनि ऐं बसि कुझु ख़ासि चवण जे लाइ कोन्हे। कुझु टॉपिक अॼु जी चङी ॻाल्हि लाइ सोचे बि न रखियो आहे। इहो ई आहे त वक़्तु ज़ाया न कयो ऐं कोशिशि कयो त हमेशह तव्हां जेके पॉज़िटिव एक्टिविटीज़ में मसरूफ़ रहो। कुझु चङी विंदर हुजे तव्हांजी, कुझु चङो कमु हुजे तव्हांखे करण लाइ। ऐं ॿियो इहो त ॿियनि जी ज़िंदगी में मदाख़लत न कजे। या कल्ह बि मां फ्राइडे वारे लाइव सेशन में बि ॻाल्हि कई, मुफ़्त जा मशवरा, हर को दवा जो दुकानु खोले वेही थो रहे, हर को सलाह थो ॾिए, हर को मुफ़्ती आहे, हर को मौलाना आहे। सभु माण्हू मज़हब में माहिर आहिनि, सभु माण्हू इलाज में माहिर आहिनि, सभु माण्हू अकुल में माहिर आहिनि। ऐं पोइ जेको उन्हनि जो टारगेट आहे, जेको वीचारो विक्टिम आहे, उन जो असर थो थी वञे। सो ईअं न कजे। कोई तव्हांखां पुछे त तव्हां हुनखे ज़रूरु सलाह ॾियो, सुठी सलाह ॾेई सघो त। न त उनखे ईअं बि चई सघिजे थो त सॉरी, हिन सिलसिले में मां तव्हांजी काई मदद नथी करे सघां या नथो करे सघां। सो बहरहाल त इहे मुफ़्त जा मशवरा न ॾियणु घुरिजनि, हिकिड़ी हद हिकिड़ी लिमिट रखणु घुरिजे। ऐं उहो जीअं मूं कल्ह बि चयो त ज़रूरी न आहे त जेका दवा कंहिं हिकिड़े खे असर थी करे त लाज़मी ॿिए खे बि कंदी। हर कंहिंजी पंहिंजी तबियत आहे, मिज़ाज आहे, नोयत आहे बीमारी जी, त इन्हनि ॻाल्हियुनि खां पासो करणु घुरिजे। ऐं उनखां सवाइ कोशिशि कयो हेल्दी खाधो खाओ, घर जो खाधो खाओ, ॿाहिरनि जे खाधे खे अवॉइड कयो। अॼु मूंखे यादि न आहे त केतिरनि महीननि खां पोइ असांजे घर में कुझु ॿाहिरां आयो आहे नान, न त असां घणो करे असां न वठंदा आहियूं। तव्हां ॾिसंदा हूंदव रोज़ जी मुंहिंजी जेका बि एक्टिविटी मां तव्हां सां शेयर कयां थी, उन में ॿाहिरां जे खाधे जो तमामु घटि ज़िक्र हूंदो आहे। कॾहिं कॾहिं वेंदा आहियूं कंहिं मॉल ते वियासीं, किथे वियासीं त ॿाहिरां खाई बि वरितोसीं, तमामु घटि। कमु हुजे, मसरूफ़ियत हुजे, टाइम न मिलियो पचाइण जो, कुझु ॿी जेका आहे मसरूफ़ियत रही त पोइ कॾहिं घुराए बि वठंदा आहियूं। पर उनखे ईअं आदत न ठाहिजे। जेॾो यकीन कयो मज़ो ऐं
सिहत जेका आहे दालियूं ऐं सब्जियूं ऐं अहिड़े क़िस्म जूं घर जो पकल खाधो खाइण में आहे, ओड़ो ॿाहिरां जो न आहे। त कोशिशि कयो पंहिंजे ॿारनि खे हिरायो घर जे सिहत बख़्श खाधे ते। ऐं जीअं मां हमेशह चवंदी आहियां, प्यार सां खाधो पचायो। मूंखे कॾहिं बोझ न लॻंदो अथव खाधो पचाईंदे, त तकड़ि हुजे, ओचितो को अची वञे, कुझु बि हुजे, छा बि हूंदो आहे मौजूदु, इहो मुंहिंजो मसइलो ई न रहियो आहे त छा पचायां। भले उहो दाल चांवर हुजनि, हुन सां पटाटा तरे वरितमि, का ॻाल्हि न आहे, इहो घर में मौजूदु आहे, बिस्मिल्ला। या अगरि ईअं बि हूंदो आहे, कबाब ठहियल हूंदा आहिनि, खोड़ सारा मां चिकन जा हिसा ठाहे रखंदी आहियां, मच्छी वठी रखंदी आहियां, हुनजा ॿ टे हिसा ठाहे रखंदी आहियां। अगरि कुझु अहिड़ो कुझु पियो हूंदो आहे त उहो बि पचाए वठंदा आहियूं। कुझु न हुजे त दाल चांवर पटाटा त हर वक़्तु घर में हूंदा ई आहिनि। त मूंखे कॾहिं बि खाधो पचाइणु ॾुखियो न लॻंदो आहे, बोझ न लॻंदो आहे, मुसीबत न लॻी आहे मूंखे कॾहिं बि, अलहमदिल्ला, अलाह जो करम आहे। ऐं इन करे मुंहिंजा ॿार मुंहिंजे हथ जो ज़ाइको जेको ॾाढो पसंदि कंदा आहिनि। तव्हांखे हिकिड़ो मज़े जो वाक़ियो ॿुधायां त सुराण ॾिसो था केॾो कमु थी कराए, मूंखे हुनखे कुकिंग जो जुनून आहे, ॾाढो शौक़ु अथसि। ऐं सुगंध जेका आहे उहा बुर्चिखाने में वञणु पसंदि न कंदी हुई कंहिं वक़्तु, हाणे त शादी थी वई अथसि, पंहिंजे घर में सॼो कमु पाण थी करे। पोइ मां चयोमांसि, आख़िर तूं कुझु छो नथी पचाए, तूं बि कुझु न कुझु त पचाए सिखण जी कोशिशि कर। मूंखे चई, मां तेसिताईं न सिखंदमि जेसिताईं तव्हां मूंखे किताबु न लिखी ॾींदव खाधे पचाइण जो। मूं चयो छो? मां चयो हेॾा सारा कुकिंग चैनल्स आहिनि ऐं इलाही सारा कुकिंग जा किताब आहिनि मूं वटि, पाण वटि बि पर्सनली कोका ख्वाजा जा आहिनि, ऐं संजीव कपूर खाना ख़ज़ाना वारो शायदि उन जा बि हिकु ॿ किताब आहिनि मां वटि, ॿियो बेशुमार मैगज़ीन्स। मूंखे चई, न इन्हनि मां कंहिंजो बि न खपे मूंखे, ऐं इन्हनि में असांजे घर जो ऐं तव्हांजे हथ जो ज़ाइको न आहे। त उन वक़्तु हाणे मुंहिंजी त आदत आहे, चमिचो भरे विधमि, लूण जो हेतिरो चमिचो विधमि अंदाज़े सां, कॾहिं कॾहिं त हथ सां बि मसाला विझणु, पर हाणे किताब जो लिखिजे त उनखे ईअं त न चइबो त ईअं हिकिड़ो चपटो भरे विझो बोड़ में या छा में बि, त उनजे लाइ लाज़मी माप तौरु ॿुधाइणु ज़रूरी आहे। सो मूं इहो ॾुखियो कमु कयो, मूं किताब बि लिखियो जेको हींअर आहे प्रोसेस में, कंपोज़ थिए थो पियो, अलाए कॾहिं छपजंदो, छो त ज़ाहिर आहे हुन ते मूंखे पंहिंजो पैसो लॻाइणो आहे, ऐं उहे पैसा मूंखे मोटी बि न मिलंदा आहिनि, उहे किताब मुंहिंजा गिफ्ट में ई वेंदा आहिनि। मां कॾहिं बि सेल तमामु 2-3 हज़ार शायदि ज़िंदगी में मिलिया हूंदा वापसि, बाक़ी मूंखे न मिलंदा आहिनि पैसा वापसि। पोइ मूंखे अजीबु लॻंदो आहे ॾाढो, त मां सभिनी खे गिफ्ट करे छॾींदी आहियां। पर हीअ किताबु शायदि थोरो महांगो छपिजे ऐं पब्लिशर जी मर्ज़ी आहे त इहो सेल थिए, इहो गिफ्ट में न वञे, भले थोरियूं कापियूं छपजनि। सो उहो किताबु सुगंध जे लाइ आहे ऐं डेडिकेटेड टू सुगंध, पर उन में मां पंहिंजी मासीअ जो बि ज़िक्र कयो। बहरहाल जॾहिं किताबु ईंदो त माण्हुनि खे ख़बर पवंदी। सो उन खां पोइ वरी जॾहिं मां यूट्यूब जी वीडियोस ठाहिणु शुरू कयूं त पोइ मूंखे सहूलियत पई थिए उन किताबु लिखण खां पोइ, त मूंखे आइडिया हो त हेतिरा चमिचा लूणु, हेतिरा मिर्च, हेतिरो कहिड़ो मसालो पवंदो, आदत थी वई, प्रैक्टिस थी वई हिकु दफ़ो लिखण में, पोइ जेको आहे चवण में बि थी वई। सो इहो सिलसिलो आहे त घर जो खाधो, प्यार जो पकल खाधो, माउ जे हथ जो पकल खाधो, कंहिं वॾी भेण जे हथ जो पकल खाधो, उन जहिड़ो को जवाबु न आहे दुनिया में। सो कोशिशि कयो पंहिंजे घर जो माहौल अहिड़ो ठाहे रखो। हाणे ईअं बि न आहे त उहा औरत जेका घर जी आहे रुॻो ईअं कम वारी थी रहिजी वञे, रुॻो वेठी मानियूं पचाए सॼो ॾींहुं। घर जे ॿियनि भातियुनि जो बि फ़र्ज़ु आहे त उनखे बाक़ी कमनि में बि हथु वंडाइनि, ऐं मुंहिंजे घर में इहो ई रवाजु आहे त घर जा ॿिया भाती बि घर में हथु वंडाईंदा आहिनि, यानी स्पेशली मर्द माण्हू, छोकिरा। ऐं मुंहिंजो हस्बैंड जॾहिं हूंदो हो त उहो पखा साफ़ु करे ॾींदो, ॼार लाहे ॾींदो हो, मटर छिले ॾींदो हो, अहिड़े क़िस्म जा। ऐं ॿियो त बिजलीअ जा स्विच बोर्ड त सभु उहो ई साफ़ु कंदो। कॾहिं मूं ज़िंदगीअ में एॾनि सालनि में 27 साल असां गॾु रहियासीं, 27 सालनि में कॾहिं मूं बिजलीअ जो बोर्ड साफ़ु करणु या पखो या ॼारो सवाल ई नथो पैदा थिए, इहे कम मूंखां थींदा ई न आहिनि, अञा ताईं मूंखे आदत पियल आहे। सो हाणे कॾहिं कॾहिं इहे कम तारीख़ खां कराईंदी आहियां, त पर उनखे बि टाइम घटि हूंदो आहे। हाणे सुबहराल को न को जुगाड़ थी वेंदो आहे, पर इहो ज़रूरी आहे त उन अकेलो उन माईअ ते भार न हुजे कम जो, सिर्फ़ु मर्दनि जो बि फ़र्ज़ु आहे। ऐं घर में छोकिरियूं अगरि पढ़नि लिखनि थियूं, यूनिवर्सिटी कॉलेज वञनि थियूं, उन्हनि ते ठीकु आहे, पढ़ण जो बोझ आहे, पर इन जो मतिलबु इहो न आहे त बाक़ी सॼा बोझ घर जी उन माउ ते या वॾीअ ते विझी पंहिंजी जान छॾाए बची वञिजे, ईअं न करणु खपे। घरु सभिनी सां गॾु हलंदो आहे, चाहे उहो ॿारु आहे, चाहे वॾो आहे, पोढ़ो आहे, जवान आहे, माई आहे, मर्द आहे, सभु मिली जुली जॾहिं कमु कंदा, कोशिशि कंदा त घरु हलंदो, कंहिं हिक जी ज़िमेदारी न आहे। सो ख़ुशि जो आबाद हुजो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार, अलाह तव्हांखे सलामत रखे। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त वरी सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं, तेसिताईं अलाह भाई।